बिजली जगन में ₹2 ॾह पैसा वधीक वाधिस जो इम्कान। सेंट्रल परचेसिंग पावर एजेंसी नेप्रा में दरख़्वास्त जमा कराए छॾी। CBA तरफ़ां डीज़ल जी क़ीमतुनि में वाधमाफार फ्यूल एडजस्टमेंट जी मद में घुरी वई। नेप्रा दरख़्वास्त 31 जुलाई ते ॿुधणी कंदी। KPJ बड़े वज़ीर लेमिन गंडापुर एपेक्स कमेटी जो इजलास अॼु तलब करे वरितो। इजलास में कोर कमांडर पेशावर, चीफ सेक्रेटरी, IG ॿिया अमलदार शिरकत कंदा। इजलास में बनून जरगे जा 5 मुशीर पिण शरीक थींदा। हुकूमत तरफ़ां तस्लीम कयल बनून जरगे जा मुतालबा एपेक्स कमेटी आॾो रखिया वेंदा। बनून वाक़े बाबति कमीशन जोड़ण जे तरीक़ेकार ते पिण विचारियो वेंदो। जमहूरियत जो दिफ़ा करण सभ खां वधीक अहम आहे। जमहूरियत जी मज़बूती लाइ कमु कयो। मुल्क खे मुतहद रखण जो बहितरीन रस्तो क़यादत नई नस्ल हवाले करणु आहे। अदलिया में सुधार मुल्क लाइ ज़रूरी आहिनि। गज़ा जंग जे ख़ात्मे लाइ किरदार अदा कंदो रहंदसि। अमेरिकी सदर जो बाइडन जो क़ौम खे ख़िताब। चयाईं, पहिरियों भेरो कारी नस्ल जी औरत अमेरिकी सदर चूंडण वञी रही आहे। एलोन मस्क की सैटेलाइट सर्विस गज़ा में कढियल अरब इमारात जे फील्ड अस्पताल के इंटरनेट फराहम करे छॾी। शहर जे आलमी इदारे जी टीम तबाहाल अल-शिफा अस्पताल पहुची वई। डायलिसिस वार्ड जी बहाली शुरू। इसराइली फ़ौजी गज़ा में फ़लस्तीनी जी नस्लकुशी दौरान कुदरत जा करिश्मा। नसीरात कैंप में बमबारी सबब बुरहारी औरत चौथी माड़ ते किरी शहीद थी वई। संदसि ॿार मौजज़ानी तौर महफ़ूज़ रहियो। ख़ान यूनिस में 3 ॾींहनि खां जारी बमबारी में 120 खां वधीक फ़लस्तीनी शहीद। मिस्र में जंगबंदी ॻाल्हियुनि जो हिकु ॿियो दौरु थींदो। ॻाल्हियुनि में इसराइली वफ़द जी शिरकत जो बि इम्कान। कराची जे इलाइक़े बलोच कॉलोनी पुल वेझो ऑयल टैंकर कार ते चढ़ी वञण बाद कटी। हिकु ॼणो फोत। दबजी कार खे टैंकर जे हेठां कढण लाइ हेवी मशीनरी तलब कई वई। टैंकर मां तेल वहण जो सिलसिलो जारी। ट्रैफिक जी रवानी मुअत्तल। शहरनि जो वॾो अम्बाके वारे हंधि गॾु थी वियो। रेस्क्यू ऑपरेशन में ॾुखियायूं। फायर ऑफिसर जो चवणु आहे त टैंकर में गाज़ लीक आहे। हादसो टैंकर जे इंजन धार थियण सबबि पेश आयो। फरीदाबाद वेझो छंडड़वासी गोठाणो खीथड़ जे चाबरू इलाइक़े में उन बिगे फोत। रुस्तम अली ब्रोही चाबरू इलाइक़े में माइटनि वटि बकरो छॾण लाइ पियो हो। मदई जी भरिसां ॻोठ फ़कीरपुर पासण नौजवान नारी बनीअ में पीसिजी लिड़कियल तार में विझड़ी फोत। मरियम गिरोही रोंबे दौरान करंट लॻण सबबि फोत थी वई। इलाइक़े वासियुनि मूजिबि सिर्फ़ इंतिज़ामिया इतला बावजूद बाक़ी वारे हंधि न पहुती आहे। हैदराबाद में 3 नंबर ताला पारे इलाइक़े में जानिशा पाड़े में नौजवान करंट लॻण सबबि फोत। आफ़ताब भट्टी मोटर हलाईंदे पीसीएच जे बोट मां करंट लॻण सबबि दम धणी हवाले कयो।